कहने नौ तरीक़ो आहे वर्टिकल ये जो खीरो आहे खीरो माना 4 फुट ऐं 2 फुट ते माना हे कमंद लॻे थो हीअं हीअं ई लॻे थो न हीअं हे कमंद लॻे थो पर हिकु हिकु हिन में 13 छड़ियूं आहिनि 1 2 3 4 5 6 7 8 9 हिन में आहिनि 9 हुन में आहिनि हुन में 13 आहिनि कंहिंमें 14 आहिनि जीअं हाणे हे आहे हिन में बि 8 9 10 छड़ियूं आहिनि कद ॾिसो कद वारे हिसाब में हेॾे कद बि हिन तक़रीबन ज़बरदस्त थो थिए हे 1200 1300 1400 मण पर हे लॻंदो हे माना ॿिज जेको आहे हिनखे हीअं लॻंदो हीअं पर हे हिन में हेठि खिरे में पर हिन में 12 खां 13 मण थो लॻे एकड़ में ॿिज 12 खां 13 मण असां जेको हणूं था हुन में 50 खां 100 मण लॻी थो वञे जेको ॿिज ईअं तक़रीबन घणो ॿिज लॻी थो वञे जाफ़र ओ जाफ़र नॉर्मल ॿिज घणो थो लॻे नॉर्मल जेको हणूं था 100 मण 120 मण जी जॻह ते 12 मण ते कमंद हे 12 मण जे सिर्फ़ु कमंद ॿिज लॻे थो ॾाढी ज़बरदस्त बचत आहे ज़बरदस्त तरीक़ा रेस कयूं चांडे साहब जो आहे फ़कीराबाद में लॻियल आहे ऐं फ़कीराबाद में आबादगारी थियल आहे ज़बरदस्त चांडे साहब कमंद आहे ज़बरदस्त तरीक़ो आहे ऐं सिंध जा आबादगार 12 मण ॿिज एकड़ में लॻंदो पर लॻंदो हीअं वर्टिकल हिकिड़ी अखि हुजेसि ॿिज खे बसि हीअं हणंदा वञो ऐं तक़रीबन 2 फुट ते फ़ासिलो 4 फुट खिरो हुजे ज़बरदस्त तरीक़ो आहे मां सॼे सिंध जे आबादकारनि खे इहा सलाह आहे हीअं काईंदा त घटि ॿिज लॻण में घटि लागत में ज़बरदस्त ॿियो कमंद बीह खे ॾिसो गुरियूं ॾिसो कद ॾिसोसि माशाल्लाह ज़बरदस्त